ॿिए तरफ़ पखे में ॻोठाणनि तरफ़ां कंबर पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली गुल मुगेरी। जी नाज़रीन, असां पखो भरिसां गुड यार मोहम्मद मुगेरी में मौजूद आहियूं। हितां जा जेके रवासी आहिनि कंबर पुलिस ख़िलाफ़ सरपाया एहतजाज आहिनि। अचो त वधीक साणनि हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिननि जो छा चवणु आहे। 5 रुपया ॾेई रिश्वा ॾेई मथां सिफारिशूं कराए ऐं असांजे मथां ॾाढ ढोकर आहे ऐं असांजा घर ड्राहे ऐं सालार खे रस्तो वठी ॾिने। सालार जो कहिड़ो हक़ आहे? सालार 3 किलोमीटर परते वेठो आहे गोगाड़े में। मां यार मोहम्मद मुगेरी जे शहर में वेठो आहियां। न मुंहिंजे पाड़े में न मुंहिंजे भर में हुजे मूंखे हुनखे ॾियणो हक़ आहे घिटी ॾियणु। मुंहिंजे पाड़े में हुजे मूंखे ॾियणो हुनखे हक़ आहे घिटी ॾियणु। उहो 3 किलोमीटर मूंखां परे वेठो आहे। पोइ बि ॾाढो करे ऐं पंहिंजी ज़मीनदारी ॾेखारे ग़रीब खे जीअण गुज़ारो करे छॾियो अथनि। हिन घर ड्राहे रोरी रस्ता वठणु बनी कुल 6 जरे 2 साल 8 जरे करे वियो आहे। पोइ बि घर थो ड्राहे। असां मिसकीन माण्हू काॾे वञूं? पाए सिराई दुरमोहम्मद खान माजिद खान सिराई सालार असांजा घर ड्राहे। इहो असांजो मुख्तियार खान आया उहो कच्छे असांखे ॾिनई त बि उन ते बि ॾाढ करे छा उहो बि चोरी कराए थो। वरी असांखे धमकियूं ॾियाराए थो पुलिस खां त बाबा मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो कई। बाबा हिन जी ज़मीन जेका 6 जरे 3 वेसा आहे भरी उहा भरी का आहे। बाक़ी जेका ॿी असांखे हुकूमत ॾिनी आहे कोर्ट सां ॾिनी आहे त उहा असांजे बिले आहे न। उहा असां हिनखे छो ॾियूं? असांजे चवण इहो आहे त पुलिस अॼु असांखे यरगमाल बनाए असांखे माना ज़ोर ज़बर सां ॾाढाई करे असां इनक्रोचमेंट में काग़ज़ लिखाए। उन जे बावजूद बि असांखे चयो त हरूभरू तव्हां सही ॾे तव्हां इन मां कोर्ट मां बेदख़ल थी। असांजा न काग़ज़ ॾिठई न कुझु ॾिनई। असांखे बेदख़ल करे इन करे चयईं ज़ोर ऐं ज़बरदस्ती असांखे हिरासमेंट करे असांजा छा सहियूं वठणु चाहे पियो। उन बावजूद असांखे ॾाढो करे माना सहियूं वठणु चाहे पियो। नाज़रीन, ॻोठाणनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। वस वारनि ऐं ॿियनि खां उहा अपील कई आहे त ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे। असां जेके हिते 100 साल खां वठी वेठल आहियूं असांखे बेदख़ल कयो थो कंहिं बासर जे चवण ते। ऐं हिन जेके बासर जेके पुलिस वारा आहिनि जेका हिननि जे वांगार पई वहे उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन खान मोहम्मद चन्नू सां गॾु अली गुल मुगेरी, सिंध टीवी न्यूज़ पखो।